ही बि क्वेश्चन आहे, तव्हांजो ही बि क्वेश्चन आहे, तव्हांजो ही बि क्वेश्चन आहे। ओके, सभ खां पहिरियां क्वेश्चन नंबर 1 ते अटैक था कयूं। क्वेश्चन नंबर 1 में जॾहिं मूं तव्हांजो गुज़िरियल टॉपिक क्लियर कयो हुयो त मूं तव्हांखे ॿुधायो बाबा जॾहिं बि अहिड़ी कंडीशन अची वञे, माना जॾहिं तव्हांजो डिम मास ऐं बी डी मास ऐं बी बी डी मास अची वञे, माना ब्रेकेट अची वञे, बार अची वञे, डिवीज़न अची वञे, मल्टीप्लिकेशन अची वञे, एडिशन अची वञे ऐं सब्ट्रैक्शन अची वञे, त उन ते अटैक करण जो तव्हांखे मूं बेस्ट फार्मूलो ॿुधायो। जंहिं बि नंबर जे मथां बार हूंदो असां उन ते अटैक कंदासीं। ॾिसो हिते तव्हांखे कंहिं बि बार जो मतिलबु आहे त मथां लीक, माना सपोज़ कि 2 लिखियल आहे, ही 3 लिखियल आहे, 3 जे मथां आहे न ब्रेकेट, ठीकु आहे, त इनखे बार चवंदा आहिनि। ऐं करे हिन जो ब्रेकेट बि नालो वठंदा आहिनि। के बुक लिखंदा आहिनि त हीअ बि ब्रेकेट आहे ऐं के बुक लिखंदा आहिनि त इहा बार आहे, ठीकु आहे। हीअं हुजे भला 3 हुजे -5 हुजे, इन नंबर जे मथां जेकॾहिं तव्हांजी का लाइन अची वञे असां हिनखे मैथमेटिक्स में बार चवंदा आहियूं। त जेकॾहिं तव्हां सभ खां पहिरियां ॾिसंदव कंहिं बि नंबरनि जे मथां, पोइ 1 या 2 3 5 7 केतिरा बि नंबर हुजनि, जेकॾहिं नंबरनि जे मथां तव्हांजी बार अची वञे न त सभ खां पहिरियां उहे नंबर सालो कबा। पोइ उहे जेकॾहिं एडिशन में हूंदा त उन्हनि खे एड कबो, जेकॾहिं सब्ट्रैक्शन में हूंदा त उन्हनि खे सब्ट्रैक्ट कबो, जेकॾहिं उहे वंड में हूंदा त उन्हनि खे वंड कबो, जेकॾहिं उहे कट में हूंदा त उन्हनि खे कट कबो, जोड़ कबो। साइन हिन जे अंदरि जेका बि हुजे अमल उहो कबो, पर छॾाबो कहिड़ो? बार। ॾिठोसीं हिन में बार आहे कोन्हे को। हाणे बार खां पोइ असांजो अटैक हुयो ब्रेकेट्स ते, ठीकु आहे। हीअं लिखियो न बाबा बी बी डी मास, ठीकु आहे। हिन पहिरीं बी जो मतिलबु हुयो त बार। ॾिसो कहिड़ो बि क्वेश्चन हुजे, ॾिसो कंहिं ते बार आहे? बार आहे हिन सॼे क्वेश्चन में? नो सर, हिनखे स्किप कयो बाबा, बार कोन्हे। बार खां पोइ वरी बी ते अचो, बी में केरु हुयो? ब्रेकेट्स। ब्रेकेट में बाबू तव्हांखे ॿुधाई तव्हांजी ब्रेकेट 3 क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। तव्हांजी ब्रेकेट नंबर 1 हुई स्मॉल ब्रेकेट, उन खां पोइ छा हुयो? मिडिल ब्रेकेट, उन खां पोइ छा हुयो? लार्ज ब्रेकेट, ठीकु आहे। हाणे ब्रेकेट्स में अची असां स्टॉप कंदासीं ऐं उते असां सोचींदासीं त हिन क्वेश्चन में कहिड़ियूं कहिड़ियूं ब्रेकेट इस्तेमालु थियल आहिनि। ॾिसो हिन में वरी ब्रेकेट आहे? नो सर, हिन में न आहे। हीअ ब्रेकेट आहे? सभ खां पहिरियां सालो बि इहा कबी आहे, उन खां पोइ ही कबी आहे, उन खां पोइ ही कबी आहे, ठीकु आहे। हाणे इहा ब्रेकेट तव्हांखे नज़र अचे पई आहे न, ठीकु आहे। हाणे इन ब्रेकेट में ॾिसो त अमल कहिड़ो आहे? ही कट पिया थियनि, जोड़ पिया थियनि, वंड पिया थियनि या ज़रब पिया थियनि, छा पिया थियनि? ही पाण में एड पिया थियनि, त 2 × 4 + 5 + 6 - 3। त सभ खां पहिरियां हीअ असां ब्रेकेट सालो कंदासीं। 2 × सेम, 5 × 4 9 थी विया, एंड प्लस में 6 सेम, माइनस में 3 सेम, ठीकु आहे। उन खां पोइ पहिरीं तव्हांखे ॿुधायो जेकॾहिं हीअं हुजे तॾहिं बि मल्टीप्लिकेशन आहे, जेकॾहिं हीअं हुजे तॾहिं बि ज़रब आहे, जेकॾहिं हीअं हुजे तॾहिं बि ज़रब आहे, जेकॾहिं हीअं हुजे तॾहिं बि ज़रब आहे, जेकॾहिं हीअं को नंबर हुजे तॾहिं बि ज़रब आहे, ठीकु आहे। त हीअ तव्हांजी हाणे ब्रेकेट त ख़तमु थी वई। ब्रेकेट खां पोइ असांजो अमल हूंदो आहे केरु? डिवीज़न। हिन में ॾिसो आहे? नो, त हिनखे स्किप कयो बाबा, हिन जो कमु न आहे। मल्टीप्लिकेशन आहे? यस आहे, सालो कयोसि। 2 18 प्लस में 6 माइनस में 3। हाणे असांजो ठही वियो एज, माना एडिशन एंड सब्ट्रैक्शन। त हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त तव्हां पहिरियां एडिशन सालो था कयो या सब्ट्रैक्शन सालो था कयो। हिन ते अॻियां कुझु न हूंदो आहे, माना छा हूंदो आहे? प्लस हूंदो आहे न। 18 × 6, ठीकु आहे। 24 माइनस जा 3 सेम, 24 मां 3 वञनि 21। दिस इज योर आंसर। इज दिस करेक्ट? ठीकु आहे। हाणे हीअं हुजे, इन सां लाॻापियल भला ॿियो को क्वेश्चन अची वञे, माना हीअं हुजे, हिते 3 हुजे, हिते मल्टीप्लाई हुजे, हिते 5 हुजे, हिते माइनस जा 7 हुजे, हिते 3 हुजनि ऐं हिते 2 हुजनि। ओके, सभ खां पहिरियां कंहिं ते अटैक कंदव? ब्रेकेट ते, ठीकु आहे। माना 3 सेम मल्टीप्लाई सेम। हा कयूंसि था, हीअ त करण ॾे।
हाँ हाँ बीठो है ना ख़बर आहे न ठीक है बाबा हाँ ही तव्हांजा 5 ही माइनस जा 7 त मूं तव्हांखे ॿुधायो त हमेशह वॾनि मां नंढा कट कबा त हिते तव्हांजा वॾा 5 आहिनि न यस सर माना तव्हांजा वैल्यू कंहिंजी आहे वॾी 7 वॾी आहे पर कंहिंजी आहे माइनस जी आहे त जवाबु कंहिंजो ईंदो माइनस जो ईंदो त -2 -3 -2 ठीकु आहे हाणे अची वई ज़रब ऐं उहो मूं वारी ॻाल्हि यादि हूंदी तव्हांखे त जॾहिं ब्रेकेट मतिलबु जॾहिं माइनस तव्हांजी ॿधी दफ़ा ज़रब थिए त जवाबु माइनस ईंदो आहे न 21 दफ़ा ज़रब थिए त पोइ माइनस ईंदो आहे जॾहिं तव्हांजी माइनस 21 दफ़ा ज़रब थिए त जवाबु छाजो ईंदो आहे माइनस जो ईंदो आहे त मूं तव्हांखे ॿुधायो जंहिं नंबर जे अॻियां कुझु बि न हुजे प्लस हूंदो आहे त हिन जे अॻियां छा आहे ही प्लस विच में मल्टीप्लाई हिते छा आहे माइनस त माइनस घणा तकड़ा ज़रब बि थिए हिकु 21 आहे ॿधी आहे 21 आहे त जवाबु छाजो ईंदो माइनस जो बिट की 6 माइनस जा 3 माइनस जा 2 ठीकु आहे त माइनस जा 6 माइनस जा 3 माइनस जा 2 घणा थींदा 3 ॿ 5 5 ॿ 6 11 कंहिंजा माइनस जा दिस इज योर आंसर ओके कॾहिं कॾहिं हीअं हूंदो आहे तव्हांखे हीअं भला हुजे प्रॉब्लम हिते हीअं हुजे 3 हुजे हिते 4 माइनस जा 4 हुजनि प्लस जा 8 हुजनि ज़रब जा 0 माइनस जा 2 हुजनि ठीकु आहे हाणे एॾो प्रॉब्लम ॾिसो ॾिसण में केॾो वॾो आहे हिते वंड बि अथसि हिते कट बि अथसि हिते वरी ज़रब अथसि जोड़ अथसि वरी कट अथसि वरी ब्रेकेट्स अथसि हीअ सॼो ॾींहुं लॻी वेंदो सालो करण में ठीकु आहे टेक्निक्स माना अहिड़ा प्रॉब्लम जॾहिं बि तव्हां प्रॉब्लम को वॾो ॾिसो न सम्झी वञिजो त लाज़मी आहे हिन प्रॉब्लम में का न का लॉजिक ज़रूरु आहे जीअं तव्हांखे हीउ प्रॉब्लम ॾिनो हुयो ॾिसो केॾो वॾो आहे एड करण में माना तव्हां सोचियो हूंदो हिनखे वरी हिन सां एड करे काफ़ी ॿारनि कयो बि हूंदो ठीकु आहे काफ़ी ॿारनि कयो बि हूंदो ॾिसो हीउ प्रॉब्लम केॾो वॾो आहे सभिनी ॿारनि कयो हूंदो पोइ ॾिठो हूंदनि हिन में मूं तव्हांखे लॉजिक ॿुधाई हुई हिन में लॉजिक सिर्फ़ु इहा रखी हुई ॾिसो त आंसर घणनि पॉइंटनि खां पोइ ईंदो माना हेॾो प्रॉब्लम वॾो हुयो न करण जे लाइ तव्हांखे एटलीस्ट तव्हांजा 6-7 मिंट विया हूंदा ठीकु आहे त हिन प्रॉब्लम में सिर्फ़ु आंसर हिक ॿिए खां दूर दूर ताईं ग़लति हुआ सिर्फ़ु हिन में लॉजिक इहा रखी हुईसीं त बाबा ॾिसूं त तव्हांखे पॉइंट रखणु सम्झ में आई आहे या न आई आहे आंसर में केतिरनि नंबर खां पोइ पॉइंट ईंदी ऐं जेकॾहिं नंबर जवाबु ईंदो त उहो प्लस जो ईंदो या माइनस जो सिर्फ़ु तव्हांजूं 2 IQs चेक कयूंसीं ठीकु आहे IQ नंबर 1 इहा हुई त ॾिसूं जेको तव्हां आंसर टिक था कयो त उन में तव्हांखे इहा ख़बर आहे त जेको आंसर में जवाबु ईंदो उन में केतिरी पॉइंट्स खां पोइ वैल्यू निकिरंदी जवाबु केतिरी पॉइंट्स खां पोइ ईंदो बसि इहो लॉजिक हुयो बाक़ी तव्हां ॾिठो हूंदो आंसर दूर दूर ताईं ग़लति हुआ ठीकु आहे माना अहिड़ो वॾो प्रॉब्लम ॾियण जो इहो हुयो तव्हांजी साइकी सोचनि ऐं मूं जॾहिं टर्न पे ॾिनो न ॿारनि जे मथां ईअं त माना लॻा पिया ॿार हिनखे 7-7 मिंट 8-8 मिंट वरी ॾिसनि अरे हीअ त ग़लति थी वियो वरी करीसि वरी ग़लति थी वियो माना 3-4 ॿार उहे जेको एटलीस्ट माना मूं चकर हणंदे हणंदे 10 मिंट ॾिठो हिन प्रॉब्लम जे पोयां लॻल हुआ बाबा हिन में लॉजिक हूंदी एॾो वॾो प्रॉब्लम ईंदो ई कोन इन में सिर्फ़ु तव्हांजी लॉजिक इहा हूंदी ॾिसूं त तव्हांखे आंसर प्लस या माइनस जी ख़बर पए थी या ॾिसूं त तव्हां 3 चकर ज़रब केरु ॾींदो माना हिनखे ज़रब कर वरी माइनस रख वरी प्लस रख 3 रख ईअं कोन हूंदा हिन लाइ क्वेश्चन तव्हांजूं डेफिनेशनूं जॾहिं बि क्वेश्चन लिखत वॾी हुजे माना हीअं थियो हीअं थियो हीअं थियो हीअं थियो उन में सोचे छॾिजो त का न का अहिड़ी ट्रिक हूंदी जेका विदिन सेकेंड्स में तव्हांजो प्रॉब्लम सॉल्व थींदो अहिड़ा प्रॉब्लम ईंदा डिस्कस कंदासीं ठीकु आहे हाणे ॾिसो हीअ प्रॉब्लम ब्रेकेट अची वई ब्रेकेट खां पोइ वरी वंड बि अची वई वरी वंड छॾायूं पहिरियां ब्रेकेट छॾायूं पोइ वरी डिवीज़न छॾायूं पोइ मल्टीप्लिकेशन छॾायूं पोइ वरी हिनजी एडिशन छॾायूं पोइ सबट्रैक्शन प्रॉब्लम त वॾो थी वियो न बाबू ॾिसो सभ खां पहिरियां ब्रेकेट छॾाईंदा आहियूं न ठीकु आहे बाबा ब्रेकेट अची वई हिते हाणे तव्हांजी ब्रेकेट चइनि मां 4 वञनि 0 कंहिं बि नंबर सां ज़रब थिए अनडिफाइंड ठीकु आहे माना
जवाब जी ख़बर ही न पवंदी माना ज़ीरो कंहिं बि नंबर खे मसलन एन मां मुराद आहे तव्हांजी एनी नंबर मां मुराद आहे 2 खणो 100 खणो 1000 खणो माइनस जो 100 खणो कहिड़ो बि नंबर खणो जेकॾहिं उनखे डिवाइड कंदो कंहिंसां ज़ीरो सां न त पोइ जवाब तव्हांखे ख़बर कोन पवंदी ठीकु आहे त पोइ मूं तव्हांखे ॿुधायो जॾहिं अहिड़ी कंडीशन अची वञे अनडिफाइंड कंहिं बि नंबर सां जोड़ थिए वंड थिए कट थिए जवाब छा ॾींदो अनडिफाइंड ॾींदो उते ऑप्शन हूंदो नॉट ऑफ दीस ॾिसो न बाबा हिनखे सालो कयमि चइनि मां 4 9 साॻिया ठीकु आहे माइनस 3 साॻिया हिते छा बचो 0 प्लस 8 ज़रबिया 0 माइनस जा 2 कहिड़ो ही 9 जस्ट नंबर आहे डिवाइड आहे ठीकु आहे हाणे हिते 9 बचियो हाणे हिन सां ई ज़रब कंदासीं ठीकु आहे ही छा थी वेंदो वंड साॻियो वंडिया 0 प्लस 8 साॻिया ज़रबिया 0 माइनस 2 डिवीज़न खां पहिरियां ॾिसजां बार किथे बार आहे बार कोन्हे बार खां पोइ ॾिसो किथे ब्रेकेट आहे यस ब्रेकेट आहे न त पहिरियां ब्रेकेट छॾाबी अञा कोन थी आहे माना हीअ अञा प्रोसेस थियो आहे अञा हीअ हिन सां ज़रब बि थींदो ठीकु आहे पोइ सालो थींदी ठीकु आहे माना ब्रेकेट जो अमल तेसीं ताईं हलंदो रहंदो जेसिताईं ब्रेकेट फुल ख़तम नथी थिए इज़ इट क्लियर ठीकु आहे माना पहिरियों हिन जो अमल थींदो उन खां पोइ हाणे ॾिसो कंहिं बि नंबर सां 0 वंड थिए अनडिफाइंड थी वेंदो ठीकु आहे हाणे हिते भला हीअं रखां 9 साॻिया डिवाइडेड बाय 3 हिते 4 रखां माइनस 3 रखां प्लस जा 8 रखां ज़रबिया 0 माइनस 2 ठीकु आहे छा कंदे ब्रेकेट छॾाईंदो हीअ पहिरियां चइनि मां 3 वञनि हिकु बचो प्लस जा 8 साॻिया ठीकु आहे प्लस जा 8 साॻिया 0 माइनस जा 2 ठीकु आहे 9 वंडिया 1 कई 3 प्लस जा 8 ज़रबिया 0 माइनस जा 2 हाणे जेकॾहिं 9 खे 3 सां वंड कंदा जवाब छा ईंदो साॻिया 3 प्लस 8 खे 0 सां ज़रब कंदा साॻिया 8 0 माइनस 2 3 मां 2 वञनि हिकु बचंदो प्लस जो यस तॾहिं ज़रब सम्झी वेंदी ॾिसो अमल ही जेको न ब्रेकेट जो अमल चेंज न थींदो इहो जेकॾहिं प्लस आहे त प्लस जो बचंदो माइनस ब्रेकेट वारे अमल सां ॾिसो न बाउंड्री आहे न बाउंड्री जे अंदरि जेको कमु आहे ॿाहिरियों सिर्फ़ु हुन सां ज़रब थींदो ॿाहिरि जो ॿियो को बि कमु न आहे इज़ दिस क्लियर ठीकु आहे हाणे हीअं हुजे अहिड़ो प्रॉब्लम ॿियो को अची वञे तव्हांजा 25 वंडिया 5 प्लस जा 8 वंडिया 2 माइनस 3 सही आहे हाणे तव्हांजी घणियूं ब्रेकेट्स थी वियूं 2 ठीकु आहे सभ खां पहिरियों अटैक कहिड़ी ब्रेकेट ते कबो नंढी ब्रेकेट ते अटैक कबो हाणे ॾिसबो त ब्रेकेट में अंदरि कहिड़ो अमल आहे उते वरी फॉर्मूलो साॻियो ई डिमास वारो ठीकु आहे त हाणे ॾिसो हिन में छा आहे वंड ऐं कट त छा थी वेंदो 25 वंडिया 5 प्लस हिनखे वंड कंदासीं 4 माइनस जा 3 4 ख़बर पई वंड कीअं आयो न ठीकु आहे ॾिसो बाबा माना हीअ जेका तव्हांजी वंड जी सैंपल आहे न इहा जेका वंड जी सैंपल आहे इन वंड जी सैंपल खां जेको ही नंबर आहे न इन नंबर खे ज़रब कंदा वञो ॾिसो त 8 कॾां थो अचे 1 ॾूं 2 4 3 4 घणा दफ़ा पढ़ियोसीं 4 दफ़ा पढ़ियोसीं न तॾहिं जवाब छा आयो 8 इन जे करे जवाब छा रखूं मूं 4 रखियो ऐं माइनस जा 3 साॻियो इज़ दिस क्लियर
क्लियर? ठीक है। हाँ छा थींदो पोइ हाँ अञा ब्रैकेट में हिकिड़ो अमल आहे। ठीक है। 25 डिवाइडेड बाय 5 प्लस 10 मां 3 वञनि कंहिंजो बचंदो प्लस जो। ठीक है। 25 डिवाइडेड बाय 5 हाणे ही भी प्लस जो ही भी प्लस जो प्लस हिन सां ज़रब भी थिए त जवाब छा ईंदो साॻियो ई 1। हाणे तव्हांजी नंढी ब्रैकेट छा थी वई ख़तम थी वई। समझो पिया? यस ऑफ कोर्स निशानी ज़रब कभी हूंदी ज़रब कभी। ठीक है। निशानी ज़रूर ज़रब कभी हिकु थियो। हाणे छा आहे हाणे तव्हांजी वंड माना ही तव्हांजी ब्रैकेट इस्तेमाल ख़तम थी वई। हाणे केरु बची मिडिल ब्रैकेट। हाणे मिडिल ब्रैकेट में ॾिसो वरी कहिड़ो अमल आहे वंड जो अमल आहे त हाणे हिन खे बंद कराईंदासीं हिन सां मतिलबु ही असांजी सैम्बल आहे। सैम्बल खां हेॾा वारो डिजिट आहे न इन डिजिट खे मल्टीप्लाई कंदा रहो 1 5 2 5 3 5 4 5 5 5। ठीक है। तो माना तव्हांजो जवाब छा आयो 5 प्लस में 1 5 ऐं 1 दिस इज योर आंसर। सही है? ठीक है। तो माना जेकॾहिं तव्हांजा ब्रैकेट्स में अहिड़ा अमल अची वञनि न त उहे ईअं सालो कबान। इज दिस क्लियर? ठीक है। हाणे हुन खां पोइ ही सिंप्लीफाई कोन करे सघंदो या करे वेंदे न त छा कंदव ॿारनि खे 6 सां वंड कंदव माना 6 जी टेबल पढ़ंदव एक। ठीक है। छा थींदो 1 छका छका 2 छका 12 वंड ख़तम ज़रब 4 बिचोंक 8। ॾिसो माना इन में तव्हांजा 2 खां 3 प्रॉब्लम टाइम कंज्यूमिंग हुआ माना तव्हांजो टाइम वरतन। उन खां पोइ ही प्रॉब्लम छा हुयो टाइम सेविंग। माना जिथे तव्हां हिकिड़े प्रॉब्लम खे सॉल्व कयो 2 मिंटनि में न उते वरी तव्हांजो ही सेकंड में प्रॉब्लम थी वियो। ॾिसंदव जवाब ईंदा ऐं उते तव्हांजी डेफिनेशन बि हुयूं। अब नल सेट छा हूंदो आहे ॾिसो सर्कल भरियो माना ईअं टेस्ट कोन हूंदी जो तव्हांखे सभु प्रॉब्लम करणा पवनि ईअं न हूंदो। जेकॾहिं तव्हांखे 2 प्रॉब्लम करणा पिया त उते वरी तव्हांखे 3 प्रॉब्लम डेफिनेशन ॾेई छॾींदा बाबा ख़ुशि थियो वञी माना टाइम इक्वली डिस्ट्रीब्यूट हूंदो। इज दिस क्लियर? साथ खणो कहिड़े जी? ठीक है। हाँ मल्टीप्लिकेशन करण जे लाइ असां सिर्फ़ु इहा ट्रिक सोचीसीं जॾहिं वॾो हूंदो न ॾिसो 1 2 3 4 हिते घणा नंबर आहिनि 4 ऐं हिते घणा नंबर आहिनि 6। ठीक आहे। त हाणे जेको तव्हांजो जवाब ईंदो न माना हीअं हूंदो आहे माना हिते हिन खां अॻु में 6 नंबर हुजणा माना 1 0 4 3 2 1 2 3 4 5 6 हिते पॉइंट हुजे हा बस। हिन खां अॻु में वारा तव्हां नंबर ॾिसो हा 6 नंबर आहिनि माना ईअं हुयो किन में 3 खां पोइ पॉइंट हुई किन में 4 खां पोइ पॉइंट हुई किन में 5 खां पोइ पॉइंट हुई। सही आहे? माना इहो ॾिसणो हुयो हिते तव्हांखे पॉइंट रखणु अचे थी या नथी रखणु अचे। हाँ 6 क़िस्मनि जा हुआ। ठीक आहे। त वरी हिते सिंपल बि आहे न ॾिसो 2 5 10 त माना हिते 0 हूंदो। वरी ॾिसो हाणे हिकिड़ी ट्रिक इहा ॿी ट्रिक 0 ॾिसंदव। ठीक आहे। हाणे तव्हांखे मूं ॿुधायो जॾहिं बि पॉइंट हुजे पॉइंट खां पोइ आख़िर में 0 जी का बि अहमियत माना ॾिसो ही पॉइंट रखी हिते 4 रखिया 3 रखिया 8 रखिया हिते 0 रखिया हिन 0 जी माना ईअं हुयो। वरी आख़िरी 0 ख़तम करे छॾियो। ॾिसो तव्हांखे इहा ख़बर आहे या कोन्हे। इहे लॉजिक्स हुआ ऐं हिनखे जेकॾहिं सॉल्व करणु वेहंदव तव्हांखे टाइम कंज़्यूम थी वेंदो। इज दिस क्लियर? जा सॉल्व कयां? ठीक आहे। जेकॾहिं अहिड़ा प्रॉब्लम हूंदा न पोइ विदिन सेकंडनि जा माना हिकिड़ी पॉइंट वारा हूंदा उते उते करे जान छॾायो। ठीक आहे। त हिन प्रॉब्लम में तव्हां ॾिठो हूंदो नोट कयो हूंदो त तव्हांजा जवाब हिक ॿिए खां दूर दूर ताईं हूंदा माना मैचिंग आंसर न हूंदा। जीअं ॿियनि प्रॉब्लम में मैचिंग आंसर हुआ हिन में न हूंदा। इज दिस क्लियर? नो? ठीक आहे। ॿियो कहिड़ो प्रॉब्लम आहे? ही प्रॉब्लम आहे तव्हांजो। ठीक आहे। हिन सां ज़रब कंदे ॾिसो बाबे तव्हांखे मूं पहिरें ॾींहंनि में बि हाणे ॾिसो वंड बि अची वई आहे ऐं ज़रब बि अची वई आहे। ठीकु आहे। त पहिरियां तव्हां ज़रब छॾाईंदव छा छॾाईंदव
वंडे छॾाईंदो न छो भला डिम डिम लॻा पिया हुआ अॼु रोज़ डिम न थियो तव्हांजी मौजूदगी ते शक पियो थिए ठीकु आहे सॉल्यूशन ठीकु आहे वंडे छॾाईंदो न त मूं तव्हांखे ॿुधायो हुन ते छा रखंदो 0.9 उनखे वंड कंदो कंहिंसां 0.3 सां असां जंहिंसां वंड कंदा आहियूं असांखे उहो होल नंबर खपे छा खपे ठीकु आहे त इहा पॉइंट हिते ईंदी सही आहे हिकु दफ़ो सफ़र कंदी त इहा पॉइंट वरी हिकु दफ़ो सफ़र कंदी जवाबु छा ईंदो हिते तव्हांजा 3 थी विया हिते तव्हांजा 9 थी विया ठीकु आहे छा थींदो टिटकी जवाबु छा आयो 3 हिते तव्हांजो बचो 3 खां 0.3 खे ज़रब कयो छा थींदो टिटकी 9.0 साॻियो माना इहो वरी प्रॉब्लम तव्हांजे सोच में वॾो हुयो पर छा में हुयो सेकंड में थी वियो न सही आहे न सम्झो क्लियर थियो न आयो सम्झ में सही आहे ऐं हिनखे बि ईअं साॻे तरीक़े सां कंदा ॾिसो छा कबो बाबा 0 आहे 0.6 आहे साॻी ॻाल्हि आहे न 0.6 आहे न त बाबा 1 2 3 4 5 6 5 3 है ठीकु आहे छा कंदव 0 पॉइंट घणो रखंदव अपान में 5 ठीकु आहे जवाबु छा ईंदो 0.6 उन हिसाब सां माना प्रॉब्लम वॾा भले हुजनि ठीकु आहे जॾहिं बि प्रॉब्लम वॾा हूंदा न उते तव्हां लॉजिक सोचींदा वॾो प्रॉब्लम ॾिसी परेशान थींदा न हूंदो ईअं ठीकु आहे लॉजिक माना जॾहिं बि वैल्यू वॾी हूंदी उते का न का अहिड़ी लॉजिक हूंदी जेका सॼे प्रॉब्लम खे हिकु धक में सालो करे हिकिड़े पॉइंट ते बीहाईंदी अची उहा पॉइंट जंहिंखे सम्झ में अचे and math is totally about the practice ठीकु आहे सोचो था मैथ प्रॉब्लम अचे थो जेसिताईं तव्हां पंहिंजी कैलकुलेशन स्ट्रॉन्ग न कंदा न तव्हांखां सिधा सिधा प्रॉब्लम में ग़लति पिया थींदा रहंदा खेॾो नंबरनि सां खेॾो मल्टीप्लाए करे कयो कॾहिं जोड़ कयो कॾहिं कट कयो नंबर मिले बसि हरू भरू लॻा पिया हुजो हिनखे हिन सां ज़रब थो कयां हिनखे हिन सां ज़रब थो कयां हिनखे वंड थो कयां एटलीस्ट तव्हांखे ॿारनि ताईं टेबल अचणु घुरिजे स्ट्रॉन्ग टेबल ठीकु आहे टेबल जेकॾहिं तव्हांखे ॿारनि ते अची थी वञे न त पोइ तव्हांजे लाइ कमु सवलो आहे पोइ माना तव्हां नंबरनि जा विच कढी वेंदा त हीउ नंबर हिन जे एतिरो वेझो हूंदो इज़ दिस क्लियर लिखंदा या हलूं अॻिते यस भले हुजे करे कोई हुई माना हितां वारो नंबर हुजे न बाबला हिन खे पाण खे सॼो ठाहिणो आहे बसि हेॾे ठहे थो नथो ठहे हुनखे न आहे ॾिसणो ॿुधा कीअं भला लिखा अच्छा माना हीअं करे छॾियां 0.9 वंडिया 0.2 है न अरे हिते थो चई हीअं माना 30 वंडिया अच्छा ये 20 है हीअं सही आहे कयोसि छा थींदो माना टेबल नथी लॻे न छा कंदा आहियूं पॉइंट साॻी जॻह ते या मथे वेंदी हली हाणे घणो थी वियो 23 हिते अञा 0 ॾियो हुनजो फ़र्क़ु नथो पए पॉइंट साॻी जॻह ते वई हाणे छा थी वियो 23 4 5 20 घणा बचा 3 6 5 30 9 ठीकु आहे न आयो सम्झ में ॾिसो बाबा 2.3 खे वंड कंदो घणनि सां 5 सां ठीकु आहे असांजो कानून छा आहे त जेको पहिरियों नंबर आहे न या त हिन जेतिरो हुजे या त हिन खां वॾो हुजे ठीकु आहे
त ही हिन खां वॾो आहे छा? न आहे। ठीकु आहे, न आहे त पोइ असां छा कंदा आहियूं? असां हिन ॿिन्ही नंबरनि ते गॾे टेबल पढ़ंदा आहियूं, पर गॾे कोन था सघूं। छा आहे? पॉइंट आहे। त हिन पॉइंट खे हलायो जीअं आहे न, हिन ईअं इज़त में मथे खणी वञो। ठीकु आहे, जिथे आहे ईअं जॻह मटाईंदुसि पोइ वरी मसइलो थींदो। ठीकु आहे, जिथे आहे ईअं हुनखे माना ख़बर न पए त मां मथे वई आहियां। ठीकु आहे, हिते ज़ीरो पॉइंट खां अॻु में ज़ीरो ॼा फ़र्क़ु पए थो छा? कोन थो पए। ठीकु आहे, हाणे घणा थी विया? 23। त छा थींदो? 4 5 20, घणा बचा? 3। ठीकु आहे, पॉइंट त पहिरियां अची वई आहे न, त हाणे वरी पॉइंट कोन ॾिबी। हाणे असांजी मर्ज़ी आहे, ज़ीरो भले 50 चकर ॾियूं। हिते मां ज़ीरो ॾींदुसि, ॾेई सघां थो न, पॉइंट खां पोइ ज़ीरो कोन ॾिबो आहे। ठीकु आहे, हाणे छा थींदो? 6 5 30। जवाबु सही या ग़लति? छा कंदव? ज़रब कंदव। 0.6 4 ज़रब 5 6 5 30 जा 3 मथे 4 5 20 ऐं 3 23 जा 2 मथे छा थींदो? साॻियो ई 2 लही ईंदो। घणनि खां पोइ पॉइंट ईंदी? 2 खां पोइ 2.3। आख़िर में ज़ीरो जी का बि अहमियत न आहे। क्लियर थियो? ईअं ई थींदो। टेक्निक्स कोन मटाबियूं, मैथमेटिक्स। यस, हुकुम कर। हिकु न डिवाइड में लिखो है 0.3 नंबर 0. तो इन्हीं में से पॉइंट लिख में कोन पॉइंट आएंगे आंसर में किथे बाबा? ॾिसो, तॾहिं पॉइंट ॾियूं आहे जॾहिं ही असांजो नंढो थी पए आहे। ठीकु आहे, ॾिसो ही जेको तव्हां हिनखे चवंदा आहियूं डिवाइज़र, हिनखे चवंदा आहियूं डिवाइडेड। जेको डिवाइज़र आहे न, जेको डिवाइडेड थिए पियो न, त माना जेको डिवाइडेड थिए पियो न, या त डिवाइज़र जेतिरो हुजे या वॾो हुजे। जेकॾहिं नंढो थी वियो त उनखे वॾो ठाहिबो, ज़ीरो वीरो ॾेई उनखे वॾो ठाहिबो। ठीकु आहे, न त कोन। ॾिसो हीअं हुजे, माना हिते 2 हुजे, हिते 5 हुजे। ठीकु आहे, हिते तव्हांजो 2 हुजे, हिते तव्हांजो 5 हुजे। तव्हां हिनखे डिवाइड कंदव छा? ठीकु आहे, हलो कयूं था, छो न कंदासीं, मेल था करे वेंदासीं। ठीकु आहे, हाणे ॾिसो छा आहे, हिते 2 आहे, हिते 5 आहे, त ही 2 5 खां वॾो आहे? नो सर। छा कबो? पॉइंट ॾींदासीं। हिते छा ॾींदव? ज़ीरो। वॾो ठाहियोसींसि न। हाणे कयोसि 4 5 20। हिते ज़ीरो भले ॾेई छॾियोसि, को बि फ़र्क़ु नथो पए। इज़ दिस क्लियर? क्वेश्चन? थैंक यू।